नाज़िम, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॾखण पंजाब में ॿोॾ सबबि वॾी तबाही थी। वफ़ाक़ी हुकूमत अञा ताईं मुतासिरनि जी मदद खे यकीनी नाहे बणायो। ॾखण पंजाब जे माण्हुनि जो आख़िर ॾोह कहिड़ो आहे? वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजी पॉलिसी ते नज़रसानी करे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मुतासिरनि जी मदद करे। मुतासिरनि जी मदद लाइ आलमी सतह ते अपील थियणु घुरिजे। आबादगारनि खे ज़रूरी पैकेज ॾिनो वञे ऐं मुतासिरनि जा बिजली जा बिल माफ़ कया वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त बेनज़ीर हारी कार ज़रिए नंढनि आबादगारनि जी मदद कंदासीं। हारियुनि खे DAP ऐं यूरिया भाणे मदद ॾिनी वेंदी त जीअं कणक ॿाहिरां न घुराइणी पवे। नाज़िम, नवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ पारियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॾखण पंजाब में ॿोॾ सबबि वॾी तबाही थी। वफ़ाक़ी हुकूमत अञा ताईं मुतासिरनि जी मदद खे यकीनी नाहे बणायो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हुकूमत बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मुतासिरनि जी मदद करे। मुतासिरनि जी मदद लाइ आलमी सतह ते अपील थियणु घुरिजे। आबादगारनि खे ज़रूरी पैकेज ॾिनो वञे ऐं मुतासिरनि जा बिजली जा बिल माफ़ कया वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त बेनज़ीर हारी कार ज़रिए नंढनि आबादगारनि जी मदद कंदासीं। हारियुनि खे DAP ऐं यूरिया भाणे मदद ॾिनी वेंदी त जीअं कणक ॿाहिरां न घुराइणी पवे।